अज मौलाना अब्दुल मालिक साहब जा गुण गायजन था। इन जे करे तो हू अदीब हो, अदब वारो। असा का उम्र में तो नंढो, पर वाह जो अल्लाह से उन जो मकाम फरमायो। कुरान जो हाफिज, कुरान जो कारी, आलिम, मुफ्ती, सब लकब नहीं वट हुआ। जॾहिं खां वठी असांजो ताल्लुक हो उन सां, पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं न ॾिठोसीं जो उन जे चेहरे में को घुंज हुजे। जॾहिं भी मिलंदो हो त उन जे मुंह ते मुस्कुराहट हूंदी। इंशाअल्लाह हाणे क़ब्र में भी उन जे मुंह ते मुस्कुराहट हूंदी। अल्लाह ताला उनके आला मकाम नसीब फरमाए। और यकीनन जी दुनिया में अज इन महफिल में उन जी तारीफ में गीत पे गाया वजन, तो ये अज जो मरहलो, ये अज जी महफिल, अज जो सिंगार, ये सारो जो सारो प्रोग्राम रब वट पेश थींदो। तो रब तुझे बाने अब्दुल मालिक जी मक्की मस्जिद में तारीफ पई हले। अल्लाह ताला का दुआ है तो अल्लाह करीम तवाए सब मिड़नी के सोहणो ए आला मकाम नसीब फरमाए। आयो सब कुछ यो मकाम उनके छाजे करे मिलियो, या इज्जत छाजे करे मिली। ये महफिल जेका सजाई वही आ, उन जे तारीफ में या उन्हें के छाजे करे मिली। असली मकसद तो समझिजे, उन्हें के या इज्जत, यो मकाम, यो अदब, या उन जी हैसियत अल्लाह रब्बुल इज्जत जेका अता फरमाई, वह कुरान मजीद जे करे फरमाई। जै इन कुरान मजीद से ताल्लुक निस्बत जोड़ी, खुदा जाने तो वो रब वट आला मकाम में आए। अल्लाह ताला का दुआ है तो अल्लाह करीम तमाए असा के इन कुरान मजीद सा वाबस्तगी नसीब फरमाए। मुझा मोहतरम भाईरो, कुरान मजीद से ताल्लुक निस्बत दुनिया में जने तवाए असा कुरान मजीद दिसंदा हूं, वरी हथ में खणंदा हूं, दिसण भी उनके सादत समझदा हूं, पांजे हथड़न में खणन भी सादत समझदा हूं, सीने से लगान भी सादत समझदा हूं, पांजे चपन से चुमण भी सादत समझदा हूं। आए वरी उन जे मथा जुबान सा उन्हें के पढ़न भी सादत समझदा हूं, कुरान मजीद के बुद्धन भी सादत समझदा हूं, कुरान मजीद के समझण भी सादत समझदा हूं। यो सजे जो सजो एजाज यो इंसान के ही हासिल है। यो कुरान मजीद इन जो पढ़णो, इन जो तलावत ए पढ़ाइणो ए बुद्धणो पढ़णो सिर्फ इंसान जात के अल्लाह रब्बुल इज्जत नसीब फरमायो है। कुरान मजीद जी तलावत, उन जो पढ़णो फरिश्तन के भी नसीब न थियो आ। फरिश्ता भी कुरान पाक के जिब्राइल को सवा न था पढ़ी सकन। सिर्फ जेकॾहिं या कुरान पाक जी तलावत जो एजाज मिलियो आहे तो इंसान जात के मिलियो है। एडी वडी सादत है कुरान मजीद। जरे तवा ऐसा खणदा हो, मथा चोली हुंदी आ, वरी अंदरियां पाठा ऐं गत्ता हुंदा आहिनि, वरी उनमें वर्का हुंदा आहिनि, उन्हनि वर्कनि ते वरी मस सां उहे अखर लिखियल हूंदा आहिनि।
तो हाणे कुरान मजीद जो ताल्लुक जंहिं मस सां कुरान मजीद के लिखियो वियो उहा मस भी इज्जत वारी जंहिं कागज़ ते उहो मस लगाई वई अखर लिखिया विया वो कागज़ भी इज्जत वारो ऐं उन खां बाद में जेको गतो मथो चढ़ियल आहे उहो भी इज्जत वारो जेका तव्हां मथा चोली लगाई पोती लगाई या उन जे मथा कपड़ो वेड़ियो वो कपड़ो भी इज्जत वारो आहे हिकिड़ो कपड़ो इगड़ीअ जो जेको धार पियो हुजे त उन जी काई हैसियत नाहे कागज़ जेकॾहिं धार पियो हुजे त उन जी काई इज्जत नाहे पर जॾहिं क़ुरान सां उन जी निस्बत करिजे थी त तव्हां असां दुनिया में उन जी इज्जत करियूं था उन्हनि साॻी पाठनि खे उन साॻिए कपिड़े खे बोसो ॾियूं था पंहिंजे सीने सां लॻायूं था इन खे चुमियूं था इन जे करे जो इन चोलीअ जो इन्हनि वर्कनि जो इन मस जो ताल्लुक क़ुरान मजीद सां आहे तॾहिं त असां उन जी इज्जत कयूं लेकिन हिन पासे ॾे तव्हां निगाह कंदव एक पासे ॾांहुं इंसान पहिरियों ही इज्जत वारो पर उन सां जॾहिं गॾियो क़ुरान त अञा उन मालामाल बणिजी अल्लाह ताला का दुआ है तो अल्लाह करीम तवा असांखे क़ुरान मजीद सां वाबस्तगी नसीब फरमाए ऐं वाइदो कयो त इंशाअल्लाह असां क़ुरान पाक जी तलावत कंदासीं ऐं पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पाक सेखारींदासीं पढ़ाईंदासीं जेकॾहिं हिन दुनिया जे अंदरि कंहिं मुसलमान जे बचड़े खे क़ुरान पाक नाज़रनि जी तालीम भी हासिल न थी त ॼण के हू दुनिया जे जहान में जायो ही कोन अल्लाह ताला का दुआ है अल्लाह सही तवा असांखे असांजी औलाद के कुरान पाक सां वाबस्तगी नसीब फरमाए आमीन 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 मां अर्ज़ कयमि पे जॾहिं नेक ऐं दीनदार माण्हू सालिह माण्हू आलिम माण्हू दुनिया जे जहान मां लाडाणो करे थो जॾहिं नेक इंसान दुनिया जो जहान छॾे थो रब जे तरफ़ का ऐलान थे तो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया फदखुली जन्नती आए मुझे जॾहिं बानो वो नेक बख्त इंसान उन जे तरफ अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुखातब थी करे फरमाए तो आए नफ्स मुतमइन्नह इत्मीनान वारा नफ्स नेक बख्त नफ्स मां रब जे तरफ हली मां रब जे तरफ हलिया मां अल्लाह तो खा राजी हाणे जन्नत में दाखिल थी अजीज दोस्तों हदीस मुबारक में अचे तो जॾहिं अल्लाह जो बानो जमीन ते कदम खणंदो आहे रब्बे काबा जो कसम तो आहे जमीन भी फख्र कंदी आहे उन जे घुमण जे करे नेक साले इंसान जॾहिं उनखे कब्र में दाखिल कयो थो वञे उहा कब्र भी उन जे लाइ खुश आमदेद जे तव्हां असां को भलारो माण्हू इज्जत वारो माण्हू जॾहिं असांजी ओताक ते अचे असांजी बैठक ते अचे असां वटि लंघी अचे त असां उन महिमान खे इज्जत कंदे असां चवंदा आहियूं भली करे आया खुश आमदेद चवंदा आहियूं त ईअं कब्र भी उन शख्स जे लाइ नेक बख्त इंसान जे लाइ चवंदी मरहबा मरहबा भली करे आया उन नेक बख्त इंसान जे लाइ ऐं उन शख्स जो नेक बख्त इंसान के जॾहिं कब्र में दाखिल कियो थो वञे त अजीज दोस्तों किरोड़े साल गुज़री विया जॾहिं खां वठी हज़रत आदम अलैहिस्सलात वस्सलाम दुनिया में आया इंसान ज़ात जी तख़लीक़ थी किरोड़े साल गुज़री विया कब्रुनि में पिया पर हदीस मुबारक में अचे तो जॾहिं नेक बख्त इंसान कब्र में दाखिल थे तो उन जो वक्त ईअं गुज़रे थो आसानी में जॾहिं उनखे कब्र में दाखिल कियो थो वञे त उन जी कब्र में एक जन्नत मंझा हूर मोकली वञे थी पोइ उहो शख्स उन हूर जे तरफ़ निहारींदो वरी उन जे गीचीअ में हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत हार पियल हो जो उन हूर खां भी वधीक ख़ूबसूरत पियो नज़र ईंदो
वो कब्र में पयल शख्स कदें उन हार दे निहारींदो, कदें वरी उन हूर जे चेहरे जे तरफ निहारींदो, निहारे फैसलो कंदो तो इहो हार वधीक खूबसूरत आ, शायद मां इनके हथ सां उन खां वठी वठां। जॾहिं वो हथ डिघो कंदो उन अञा हार ताईं उन शख्स जो हथ न पुजंदो जो उहो हार उन जे गीचे मां टुटी करे किरी पवंदो त उहा हूर ऐं उन खां अलावा उहो जेको मैयत हो उन जा मणिया मेड़ींदे अञा वो मणिया मेड़े ही न पूरा ही न कंदा त हेॾां क़यामत जो धमाको थींदो, क़यामत क़ाइम थी वेंदी। किरोड़े साल गुज़री विया कब्र में हो, पर वक्त इहो ही लॻो जो हिकिड़ो सेकंडनि जे अंदर एडी वॾी आसानी उन शख्स जे लाइ थींदी। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह करीम तव्हां असांजो मौत भी ईमान सां ऐं इस्लाम सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह करीम मौलाना मुफ्ती अब्दुल मालिक जी उन कब्र जे मथां किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए।